बुराइयुनि ऐं गुनाहनि खां रोकण, इहो तमामु वॾो जिहाद आहे। जेको माण्हू पंहिंजे नफ़्स सां जिहाद करे, नफ़्स उनखे गुमराही ॾे वठी वञे, इंसान जा ख़यालात आहिनि, उनखे हर वक़्तु को न को विसविसो हलंदो आहे, को न को ख़्यालु हलंदो आहे। इंसान जे तसवुर में हर वक़्तु कंहिं न कंहिं कम जे लाइ प्लानिंग हलंदी आहे पई। दिलि चाहींदी आहे हे कमु कयां, हे कमु कयां, हलाल हराम उनखे तमीज़ न रहंदी आहे। जेको माण्हू पंहिंजे नफ़्स खे ख़्वाहिशात जे मुक़ाबले में अचे ऐं ख़्वाहिशात खे छॾे उन तरीक़े ते हले जेको मुहम्मद मुस्तफ़ा करीम सेखारियो आहे, इहो आहे नफ़्सानी जिहाद, पंहिंजे नफ़्स सां जिहाद। इन जिहाद खे मदीने वारे साईं जिहाद अकबर सॼो आहे। हिकिड़े ॾियारे हिकिड़ी जंग तां मदीने वारा साईं लजपाल नबी वापसि वरनि पिया त साईं करीम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे फरमायो त रजाना मिनल जिहादिल असग़र इला जिहादिल अकबर, असां नंढे जिहाद खां वापसि आया आहियूं, हाणे वरी वॾे जिहाद ॾे वापसि मोटी था वञूं पिया। अर्ज़ कयो या रसूलल्लाह, जिहाद अकबर छा आहे? त साईं जन फरमायो जिहाद नफ़्स, जिहाद अकबर इहो आहे जो माण्हू पंहिंजे नफ़्स सां जिहाद करे, पंहिंजे नफ़्स सां मुजाहिदो करे। ऐं हज़रत फ़ुदाला रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए त महबूबन करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां जो हबीबन फरमायो अल मुजाहिदु मन जाहद नफ्सहु फिल्लाह, मुजाहिद उहो आहे जेको अल्लाह जे ख़ातिर पंहिंजे नफ़्स सां विढ़ंदो आहे, पंहिंजे ख़्वाहिशुनि सां विढ़ंदो आहे, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे ख़िलाफ़ ईंदो आहे, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे झले रोके, उन्हनि खे मना करे ऐं उन तरीक़े ते हले जंहिं तरीक़े ते अल्लाह अमर कयो आहे। मदीने वारे साईं फरमाए इहो वॾो मुजाहिद आहे। ऐं अफ़ज़लुल जिहाद ऐं युजाहिद रजुलु नफ़्सहु व हवाहु, मदीने वारे साईं फरमायो वॾे में वॾो अफ़ज़ल तरीन जिहाद इहो आहे त माण्हू पंहिंजे नफ़्स ऐं पंहिंजी ख़्वाहिशुनि सां विढ़े, पंहिंजे ख़्वाहिशुनि सां विढ़े, जिहाद करे, उन्हनि सां लड़ाई करे। मदीने वारे साईं फरमायो वॾे में वॾो जिहाद आहे। इंसान खे ख़्वाहिशूं ख़बर न आहे कहिड़े किथां खां केॾे वठी वेंदियूं आहिनि। चङो भलो माण्हू पढ़ियल लिखियल साईं मुंहिंजा सोच सम्झ वारो, इल्म वारो, फ़हम वारो, तदब्बुर वारो, तव्हां ॾिसंदव त कॾहिं कॾहिं उहो बेहयाई जे कमनि में मुब्तला थी वेंदो, ज़िना जे पोयां हली वेंदो, बदकारी ॾे हलियो वेंदो, चोरी या ज़ोरी या ज़ुल्म जा कम। चङो भलो पढ़ियल लिखियल माण्हू ॾिसंदो परावनि प्लाटनि ते कब्ज़ो कयो वेठो हूंदो, पराई दौलत ते कब्ज़ो कयो वेठो हूंदो, भेणुनि जा हक़ खाई वेंदो, भाइरनि सां ज़ुल्म करण वारो पढ़ियल लिखियल माण्हू आहे, अक़ुल फ़हम वारो आहे। पर इहो सबबु इहो आहे जो इंसान खे इल्मु कोन बचाईंदो आहे, ईमान बचाईंदो आहे। इंसान जूं ख़्वाहिशूं, इंसान जूं नफ़्सानी लंग लाॻापा, इंसान जी जा जज़्बात अहिड़ा आहिनि जेके इंसान खे, माण्हू खे अल्लाह जे सिधे सिराते मुस्तक़ीम खां हटाए गुनाहनि में, बेहयाई जे कमनि में मुब्तला करे छॾींदा आहिनि। इन जे करे मदीने वारे साईं फरमायो लैस शदीदु मन ग़लबन नास, बहादुर उहो नाहे जेको माण्हुनि ते ग़ालिब अची वञे, चवे त मुंहिंजो वॾो रोब थो हले, माण्हू मुंहिंजो चयो था वञनि, माण्हू मूंखां ड्रिजनि था, माण्हू साईं मुंहिंजा मूंखां ख़ौफ़ खाईंदा आहिनि, मां हेॾो पहलवान आहियां, मां हेॾो काबू खान आहियां। नबी साईं फरमायो बहादुर इहो न आहे, इन्नमा शदीद मन ग़लब नफ़्सहु, मदीने वारे साईं फरमायो असुल बहादुर इहो आहे जेको पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिशुनि ते काबू पाइण वारो हुजे। नफ़्स गुनाह ॾे वठी वञणु चाहे, नफ़्स चवे थो अॼु रोज़ो न रख, नफ़्स चवे थो अॼु तरावी निमाज़ न पढ़, नफ़्स चवे थो अॼु साईं मुंहिंजा तहज्जुद निमाज़ न पढ़, अॼु छॾे ॾींदासीं सुभाणे पढ़ंदासीं, कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। नफ़्स ईअं मजबूर कंदो आहे, हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी नेकी खां रोकींदो, वरी ॿी नेकी खां रोकींदो। हिन वक़्तु ॾिसो न शैतान क़ैद में आहे। नबी साईं फरमायो जीअं चंड नज़र ईंदो आहे रमज़ान जो, तीअं शैतान जहन्नम में क़ैद कयो वेंदो आहे। पोइ माण्हू गुनाह था कनि, पोइ ख़ताऊं था कनि, छाजे लाइ? नफ़्स खे कंहिं शैतान खे कंहिं गुमराह कयो हुयो? शैतान जॾहिं अल्लाह जी बेफ़रमानी कई हुई त शैतान खे कंहिं गुमराह कयो? इहो नफ़्स हुयो जंहिंखे अल्लाह जे नबीअ पनाह घुरी, वमा उबर्रिउ नफ़्सी इन्न नफ़्सल अम्मारा, हे मुंहिंजा मौला नफ़्स अम्मारा जी शरारतुनि खां मां पाण तुंहिंजी पनाह थो घुरां। इहो नफ़्स अम्मारा आहे जेको अल्लाह ताला जे बरगुज़ीदा बाननि खे गुमराह करे विझंदो आहे, अल्लाह ताला जे बाननि खे, वलियनि खे गुनाहनि में मुब्तला करे विझंदो आहे। इहो नफ़्स अम्मारा आहे। मदीने वाले साईं फरमाए असुल बहादुर इहो आहे, पहलवान इहो आहे जेको पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिशुनि ते कंट्रोल करे ऐं अल्लाह जी ॾिनल राह ते अमल करे ॾेखारे। इंसान जूं ख़्वाहिशूं आहिनि न, इहे बेपनाह ख़्वाहिशूं आहिनि। हर इंसान जे अंदर में हज़ारे ख़्वाहिशूं, ॾींहं में नयूं ख़्वाहिशूं भरंदियूं आहिनि, हर ॾींहुं नई ख़्वाहिशूं भरंदी आहे।
मुझे अंदर मुझी ख्वाहिशूं तव्हांजे अंदर तव्हांजी ख्वाहिशूं थियूं हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी केॾीमहिल माल जी ख्वाहिश थींदी औलाद जी ज़ाल जी घर जी साईं मुंहिंजा अहिड़ियूं ख्वाहिशूं जेके अणपूरियूं आहिनि जेके थियणु मुमकिन न आहे इंसान अहिड़ी ख्वाहिश कंदो आहे मूंखे साईं अॼु पाकिस्तान जो बादशाह थी वञा वज़ीर आज़म थी वञा साईं हाणे तूं पंहिंजे औकात ॾिस तुंहिंजो चयो ज़ाल न थी वञे तूं वज़ीर आज़म थी वे सम्झो था सो माण्हू में इहे सदूं पैदा थींदियूं आहिनि इहो नफ़्स सदूं पैदा कंदो आहे मदीने वारे साईं फरमायो हिननि खे रोकियो इनल अब्द यल्तमिसु मरदात अल्लाह जेको माण्हू पंहिंजे ख्वाहिशुनि खे छॾे ऐं अल्लाह जी रज़ा खे जॾहिं तलाश कंदो आहे ॿुधो जॾहिं पंहिंजो नफ़्स जी ख्वाहिशुनि खे परे करे ऐं उन रस्ते ते हले जंहिंते अल्लाह राज़ी थिए अल्लाह खे राज़ी करण वारो अमल करे मदीने वारे साईं फरमायो जॾहिं अल्लाह ताला जी रज़ा ॻोल्हींदो आहे बानो रब जी रज़ा ॻोल्हे ख्वाहिश चवंदी हे कमु कयां निंड कयां ख्वाहिश चवंदी आहे निंड कयां पर वरी दिलि चवंदी आहे यार निंड करण सां अल्लाह राज़ी न थींदो राति जो थी वई क़ुर पढ़ण सां रब राज़ी थींदो दिलि चवंदी आराम कयां पर अल्लाह ताला फरमाए थो उथी ऐं उथी तहज्जुद नमाज़ पढ़ मुनाजात कर हे उथी अल्लाह खे राज़ी करण जे लाइ निंड खे ख़राब करे कमनि खे छॾे दुनिया जी मसरूफ़ियतुनि खे छॾे रब खे राज़ी करे मदीने वारे साईं फरमायो यल्तमिसु मरदात अल्लाह बानो जॾहिं अल्लाह जी रज़ा खे ॻोल्हींदो आहे फला यज़ालु बिज़ालिक फयक़ूलु अल्लाहु लिजिब्रील इन फुलानन अब्दी यल्तमिसु अन युर्दियनी अला व इन रहमती अलैहि अल्लाह ताला जिब्रील खे घुराईंदो आहे जिब्रील ओरे आहे जी मुंहिंजा मौला छा हुकुम आहे अल्लाह फरमाईंदो फिलाणो बानो आहे जेको मूं अल्लाह जी रज़ा तलाश थो करे तूं गवाह थी मूं अल्लाह हुनखे पंहिंजी रहमत जे लाइ वाजिब करे छॾियो पोइ मुंहिंजी रहमत जो हक़दार आहे फयक़ूलु जिब्रील रहमतुल्लाहि अला फुलान ए दुनिया वारो ॿुधो अल्लाह ताला जी फिलाणे माण्हू ते रहमत आहे जिब्रील ऐलान कंदो आहे आसमान ते वयक़ूलुहा हमलतुल अर्श जेके अर्श अल्लाह खे मलाइक झलियो वेठा आहिनि अल्लाह जा बरगुज़ीदा सभ खां शान वारा मलाइक जेके रब जे अर्श खे झलियो वेठा आहिनि छा उहे बि चवंदा आहिनि हे दुनिया वारो ॿुधो सुभान अल्लाह वाह जो शान आहे जे अल्लाह जी रज़ा ॻोल्ही ख्वाहिशुनि खे छॾे रब खे राज़ी करण जी कोशिशि कई अल्लाह हुनखे पंहिंजी रहमत जो हक़दार बणाए छॾियो तव्हांजो हज़रत हबीब किबरिया फरमायो त सतनी आसमाननि ते इन रहमत जो पढ़ो ॾिनो वेंदो आहे जेको ख्वाहिशुनि खे छॾे अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि कंदो पोइ उहा रहमत ज़मीन ते लही ईंदी आहे ज़मीन वारनि ते लही ईंदी आहे पोइ माण्हू उन ते माइल थींदा आहिनि फिलाणो बानो अल्लाह खे राज़ी करण वारो आहे असां उन खां दुआ घुरायूं माना उन जे सदके अल्लाह असां ते राज़ी थी वञे मदीने वारे साईं फरमायो जेको ख्वाहिशुनि खे छॾे ॾे अल्लाह ताला हुन जे दिलि में नूर ईमान पैदा फरमाईंदो आहे ख्वाहिशुनि खे छॾण टे बुनियादी मरहला आहिनि पंहिंजे ख्वाहिशुनि खे कीअं छॾिजे पंहिंजे नफ़्सानी ख्वाहिशुनि ते ऐं नफ़्स सां जिहाद कीअं कजे पहिरियों आहे जिहाद हराम ख्वाहिशुनि ते काबू पाइणु हराम ख्वाहिश ईअं न त माण्हू जाइज़ ख्वाहिश न रखे जाइज़ ख्वाहिश रखणु जाइज़ आहे हिकिड़ो गैर शादीशुदा माण्हू आहे उहो तमन्ना करे मुंहिंजो निकाह थिए या जाइज़ ख्वाहिश आहे उन निकाह जे बजाए चवे मां ज़िना कयां निकाह साईं मुंहिंजा हलाल कमाइण जे जॻह ते चवे चोरी कयां व्याज वठां इहा ख्वाहिश करे बुरी नफ़्स खे बुरियुनि आदतुनि खां रोकण जो गुस्सो हसद तकब्बुर बदकलामी बुरियूं शयूं ज़िना चोरी चुगली इहे जेके ख्वाहिशूं पैदा थियनि थियूं इन्हनि खां पाण खे रोकण जो जिहाद आहे ऐं ॿियो त माण्हू पंहिंजो पाण खे नेकियुनि में मुब्तला करे मसरूफ़ करे जेके बि नेक अमल करणा आहिनि बस वक़्त में मुश्किल लॻंदा आहिनि बस वक़्त में माण्हू खे सब्र करणु ॾुखो लॻंदो आहे पोइ घटि वधि ॻाल्हायो नबी साईं फरमायो सब्र कयो सब्र ॾुखियो लॻंदो आहे माण्हू खे वुज़ू करणु ॾुखियो लॻंदो आहे माण्हू खे राति जो उथी तहज्जुद नमाज़ पढ़णु ॾुखियो लॻंदो आहे सखावत करणु ॾुखियो लॻंदो आहे केॾी केॾी महिल माण्हू खे नमाज़ जे लाइ अचणु ॾुखियो लॻंदो आहे पंहिंजो पाण खे मजबूर करे ऐं अल्लाह जेको रस्तो ॿुधायो आहे मदीने वारे साईं जेको नेकी जो अमल सेखारे हुनखे अमल करे ॾेखारे नेकी जे लाइ पंहिंजी ख्वाहिशुनि खे छॾे पंहिंजे जिस्म खे तवानाई इन एतबार खां पैदा कराए त मूंखे अल्लाह जे हुकुम खे पूरो करे ॾेखारिणो ऐं टियों मरहलो आहे हर हाल में माण्हू अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि करे पंहिंजूं तरजीहात तब्दील करे चाचो राज़ी थिए मामू राज़ी थिए फिलाणो राज़ी थिए
ख्वाहिश नफ़्स ख्वाहिश कंदो आहे त फिलाणो राज़ी थींदो त मूंखे हे नफ़ो पहुचाईंदो, फिलाणो वॾेरे खे राज़ी कंदो त हुनजी चापलूसी कंदो त मूंखे हीअ शइ मिलंदी, मां साईं मुंहिंजा फिलाणे अमीर ॾे वेंदुसि त उहो मूंखे हेतिरा पैसा ॾींदो, फिलाणे वटि जी चापलूसी कंदुसि मूंखे हे नफ़ो ॾींदो, माण्हुनि खे राज़ी करण जी कोशिशि कंदो आहे। नफ़्स मुती कंदो आहे माण्हुनि जो, माॻियां हुन में ज़िलालत ख़्वारी ऐं रुसवाई खां सवाइ कुझु न मिलंदो आहे। माण्हू जेको बि कमु करे इन एतबार खां करे मुंहिंजा मौला तुंहिंजे लाइ तुंहिंजी रज़ा जे लाइ अमल थो कयां। मदीने वारे साईं फरमायो त बानो उहो मोमिन भलो आहे जंहिंजी मुहबत बि अलाह जे लाइ हुजे, जंहिंजी कावड़ बि अलाह जे लाइ हुजे, पंहिंजी ज़ात जे लाइ कावड़ न हुजे, रब खे राज़ी करण जे लाइ कावड़ हुजे। दीन ते अमल नथो थिए, को माण्हू मदीने वारे साईं जे दीन खे फिटाए थो पियो, उन ते कावड़ अचे, या अलाह जे लाइ कावड़ आहे। कंहिंसां मुहबत रखे इन जे लाइ न त माल ॾींदो, दौलत ॾींदो, रिश्तेदारी आहे, न, इन जे लाइ बि मदीने वारे साईं फरमायो रिश्तो ॻंढियो, दीन जे लाइ मुहबत रखो, इहा अलाह जे लाइ मुहबत आहे। जेको माण्हू इन ॻाल्हियुनि ते अमल करे उहो गोया कि नफ़्स सां जिहाद करे रहियो आहे। नफ़्स सां जिहाद, अलाह जो ज़िक्र कयो, मुजाहिदो कयो, सब्र कयो, किनात इख्तियार कयो, सालिहनि जी सोबत में वेहो, पंहिंजो पाण खे बदकारी खां बचायो, बेहयाई खां बचायो। माण्हू सम्झे थो इहो महज़ हिकिड़ो ख़्यालु आहे, हिकिड़ो वहम असांजे दिलि में पैदा कयो, ख़बर न आहे त उन वहम उन ख़्याल जो इंसान ते केतिरो बुरो असरु पवंदो आहे। ख़ुसूसन इंसान जी जवानी ते इन ख़्याल जो केतिरो बुरो असर थो पवे तव्हांखे ख़बर न आहे। इहो ख़्याल आहे जेको तव्हांखे अमल ते उभारींदो आहे। इहो इंसान जे नफ़्स जी ख्वाहिश आहे जेका गुनाह ॾे वठी वेंदी आहे। ख़ुदारा पंहिंजे नफ़्स खे पाक बणायो, पंहिंजे दिलि खे, पंहिंजे दिमाग़ खे बुरनि ख़्यालनि खां, ख्वाहिशुनि जी पैरवी करण खां पंहिंजो पाण खे बचायो। अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ़्स अनिल हवा। मदीने वारे साईं फरमायो जेको अल्लाह जे साम्हूं बीहण खां ॾिनो ऐं नफ़्स जी ताबेदारी न कयई, अल्लाह जो क़ुर फरमायो जन्नतल मावा, इन जे लाइ मूं अल्लाह जन्नत मावा तयार करे छॾी आहे। उन जे लाइ वॾा जन्नत जा इनाम आहिनि जेको पंहिंजी ख्वाहिशुनि खे छॾे अल्लाह जी पैरवी कंदो आहे। अल्लाह ताला शान असांखे हवाए नफ़्स जे हवाले न करे, रब खां दुआ आहे अल्लाह असांखे हवाए नफ़्स खां बचाए, ख्वाहिशात नफ़्स जी पैरवी करण खां बचाए। अल्लाह पंहिंजी रज़ा ऐं तस्लीम वारो आमीन। अल्लाह अल्लाह रहमतुक या